आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, कुछ ॾींहं पहिरियां ज़िले शिकारपुर जे ॻोठ अमरोट जी दल बिरादरी ऐं ॻोठ जे साम्हूं 1 किलोमीटर जे फ़ासिले ते वारा बिराज जे कड़ ते वेठल जुणेजा बिरादरीअ जे दरमियान मामूली ॻाल्हि तां थींदड़ रतो शाण जा असुल सबब मालूम करण लाइ सच्चाई न्यूज़ पारां मुतासिर जुणेजा बिरादरी ऐं दल बिरादरी तोड़े वाक़ियो पेश ईंदड़ सरज़मीन समेत थाणा जमालपुर, थाणा VML, थाणा अमरोट जे SHOs तोड़े आम माण्हुनि सां धार मुलाक़ातूं कयूं वयूं। नाज़रीन, अव्हांखे हैरत जी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त वाक़िए जी असुल हक़ीक़त छा आहे। आख़िर थियो छा जो यकायक ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां हथियार सिधा कया ऐं हिक ॿिए खे सिधियूं गोलियूं आयूं, जंहिंजे नतीजे में 3 जुणेजा बिरादरीअ जा ऐं 2 दल बिरादरीअ जा माण्हू क़तल थी विया। उन बाबति पुलिस इंतज़ामिया समेत धुरनि सां लाॻापियल तोड़े आम माण्हू सच ॻाल्हाइण तोड़े ॿुधाइण लाइ बिल्कुलु बि तयारु नज़र न आया। हर माण्हू पंहिंजी पंहिंजी कहाणी ॿुधाइण लॻो। कंहिं त हरू भरू ॼाणी वाणी कूड़ ॻाल्हायो, त कंहिं ॿुधल ॻाल्हियूं, त कंहिं अंदाज़ा ॿुधाया, त को मुंहिंजो छा वञे वारे रस्ते ते कारे बंदि रहियो, त कंहिं ख़ौफ़ सबबि सच न ॻाल्हायो। नाज़रीन, सच्चाई न्यूज़ जी टीम खे धुरनि तोड़े अणधुरनि माण्हुनि सां मिलण खां पोइ मालूम थियो त जहिड़े वारो वाक़ियो प्री प्लान न पर हिकु मामूली ॻाल्हि ते पेश आयो। किसो कुझु हीअं सम्झ में अचे पियो त मिठल जुणेजो जी रहाइशगाह वटि क्रेन मशीन खाटी खणी रही हुई, जिते हिकु ॾींहुं पहिरियां दल बिरादरीअ जा 2 छोकिरा काठियूं करे रहिया हुआ, जिते जुणेजा बिरादरीअ जे छोकिरनि उन्हनि सां शरारत कंदे मोबाइल खसण जी कोशिशि कई या का ॿी शरारत दौरान तूं में हली रही हुई त दल बिरादरीअ जा ॿिया छोकिरा बि अची कड़किया, जिन इज़त वांड खां आयल मक़तूल असगर जुणेजो समेत जुणेजा बिरादरीअ जे छोकिरनि खे सोघो करे वरितो ऐं उन्हनि खे पुलिस हवाले करण जी कोशिशि कई त यकदम मिठल जुणेजो दल बिरादरी जे मुअज़्ज़िन सां राब्तो करे चयो त असगर असांजो महिमान आहे ऐं उन ते पहिरियां बि केस आहिनि, महिरबानी करे उन खे पुलिस हवाले न कयो, असांजी इज़त जो मसइलो आहे, बाक़ी मसइले खे इते ई हल कयूं था। जेको ॿिन्ही धुरनि जे मुअज़्ज़िन मसइलो हल बि करे ऐं ठाह करे छॾियो। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त कुझु टरड़ू क़िस्म जे छोकिरनि खे क़रार न आयो। हिननि सोचियो त दल बिरादरी जे छोकिरनि असांजे महिमान जी बेइज़ती कई आहे, उन्हनि खे कुझु सिखत ॾिजे, अहिड़ो कमु कजे जो हू इलाज बि कनि ऐं माफ़ी बि घुरनि। उन ई नियत सां ॿिए ॾींहुं सुबुह जो 8 बजे धारे जुणेजा बिरादरी जा 2-4 छोकिरा वारा क्रॉस करे दल बिरादरीअ जी ज़मीन, जेका उन्हनि जे घरनि जे कुझु ई फ़ासिले ते आहे, जिते दल बिरादरीअ जा छोकिरा माल चारे रहिया हुआ ऐं आस पास उन्हनि जूं औरतूं ज़मीन में पली पटण या कमकार सबबु पिणु मौजूदु हुयूं, उते आया ऐं दल बिरादरीअ जे छोकिरनि खां ढोर याने 2-4 मींहूं या गऊं खसण जी कोशिशि कई ऐं हिरास फैलाइण तोड़े दाबो विहारण लाइ हवाई फायरिंग बि कई, जंहिं सबबु ज़मीन ते मौजूदु औरतुनि में किहाट पइजी विया, जेकी रोअंदियूं रड़ंदियूं घरनि ॾांहुं भॼण लॻियूं। अहिड़ो ख़ौफ़नाक मंज़र ॾिसी मर्दनि में ॾहकाउ फैलिजी वियो। दल बिरादरी जे माण्हुनि सम्झो त जुणेजनि असांजे नंगनि में हथ विझण जी कोशिशि कई आहे, पोइ त जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं, जंहिं सबबु अमन जो दर्स ॾींदड़ ऐं अमन पसंद दल बिरादरी जा माण्हू गैरत जो मसइलो सम्झी हथियार खणी जुणेजा बिरादरी जे कढ लॻा ऐं ॿिन्ही धुरनि हिक ॿिए मथां सिधी फायरिंग कई ऐं ॾिसंदे ॾिसंदे 5 माण्हू पंहिंजूं क़ीमती जानियूं विञाए वेठा। दल बिरादरी जो उहो पिणु चवणु आहे त ट्रैक्टर चोरी वारे इल्ज़ाम में रूपोश ख़ालिद जुणेजो पिणु जहिड़े में मौजूदु हुयो, जंहिं ॿरंदीअ में तेल जो पिणु किरदारु अदा कयो। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ रिपोर्ट सच्चाई न्यूज़ जी टीम पारां बावसूख़ ज़राए खां मिलियल मालूमात जे मुताबिक़ तयारु कई आहे।
जेतोणीकि वाक़े जा पासा ऐं पहलू ॿिया बि थी सघनि था, पर 90% कारण उहो ई सम्झ में अचे पियो। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS, लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।